हाणिया अपडेट कयूं पिया सिजावल मां इम्तियाज़ मेमण जे रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर सिजावल इम्तियाज़ अली अबड़ो जी सदारत हेठि ज़िले में हलंदड़ मुख़्तलिफ़ तरक़ियाती रिथाउनि जो जाइज़ो वठण बाबति गॾिजाणी मुनक़िद थी, जंहिंमें वर्कर्स सर्विस, एजुकेशन वर्कर्स, हाईवे, पब्लिक हेल्थ, बिल्डिंग्स ऐं ॿियनि वास्तेदार खातनि जे अमलदारनि ऐं इंजीनियर मौजूदा गॾिजाणी में ज़िले में हलंदड़ समूरनि तरक़ियाती रिथाउनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई ऐं वास्तेदार खाते जे अमलदारनि हलंदड़ तरक़ियाती रिथाउनि जी पेशरफ़्त ऐं मसइलनि खां आगाह कयो। हुन मौक़े ते डिप्टी कमिश्नर वास्तेदार अमलदारनि ऐं इंजीनियरनि खे सख़्ती सां हिदायत कई त हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि जे रफ़्तार खे तेज़ करे मयार सां गॾु जून जी क्लोजिंग खां अॻु मुकमल कयो वञे त जीअं अवाम खे वधि खां वधि फ़ाइदो हासिलु थी सघे। बैदि में डिप्टी कमिश्नर बुयूर बेलाक रोडनि समेत ॿियनि हलंदड़ मुख़्तलिफ़ मनसूबनि जो तफ़सीली दौरो करे कम जो मुआयनो कयो, समूरे सूरतहाल जो जाइज़ो वरितो। हुन मौक़े ते डिप्टी कमिश्नर इम्तियाज़ अली अबड़ो चए त ज़िले इंतिज़ामिया अवाम जी भलाई लाइ हर वक़्तु कोशिशूं वठी रही आहे त जीअं उन्हनि खे जल्द तमामु घुर्बल सहूलियतुनि जी फ़राहमी खे यकीनी बणाए सघिजे।